नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त ठठो मां खबर ॾींदा हलूं। ठठे शहर में 20 साल पुराणो मसीह बिरादरी जो कब्रिस्तान इंतजामिया जी बदियांती सबब तबाहली जो शिकार कब्रिस्तान जी चौदीवारी ढही वञण सबब सॼे पाड़े जो कचरो ऐं गटरनि जो गंदो पानी कब्रिस्तान में जमा केतिरियूं कब्रूं कचरे जे ढेर हेठि अची वयूं। सवेन कब्रूं जा निशान बि न रहिया। पब्लिक प्रेस क्लब ठठो जी टीम जे कब्रिस्तान पहुचण ते साफ़िन अॻियां मसीह बिरादरी जे माण्हुनि जो सख़्त एहतिजाज तदारुक जी घुर। उन मौके ते मसीह बिरादरी जे पास्टर बाबर, मास्टर यूनुस आज़म सरदार वेलफेयर ट्रस्ट सरबराह आज़म सरदार मसीह सरफराज फयाज़ ऐं ॿियनि चयो त ही असांजो 20 साल पुराणो कब्रिस्तान आहे। हिते चौदीवारी न हुअण सबब कचरे ऐं गटरनि जे पाणी जा ढेर लॻल आहिनि। हिते बणायल कचरा कुंडी हेठि असांजे वॾनि जूं कब्रूं ढकियल आहिनि। कब्रिस्तान में कुता कब्रूं खोटे खड़ा करे वञनि था। हिननि वज़ीर आला सिंध DC ठठो ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त कब्रिस्तान जी चौदीवारी ॾियारे दरवाज़ो लॻाए कब्रिस्तान खे महफ़ूज़ कयो वञे ऐं कब्रिस्तान मां कचरो खणाए कब्रुनि के ज़ाहिर कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।